अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद इस प्रोग्राम हाणे सिंध ॻाल्हाईंदी आहियां जो मेज़बान मुजीब रहमान मशहूरी ऐं मूंसां गॾु मीज़ान रहमान। दोस्तों, अॼु असीं जंहिं इशू ते डिस्कस कंदासीं उन ते डिस्कस करण खां पहिरियां जिन्हनि दोस्तनि अॼु असांखे ही पहिरियों दफ़ो असांजे चैनल वॉच करे रहिया आहिनि उनखे गुज़ारिश आहे त असांजो चैनल सिंध ॻाल्हाईंदी खे महिरबानी करे सब्सक्राइब कंदा ऐं हिन वीडियो खे लाइक पिणु करे शेयर करे ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाईंदा, जीअं ही असांजो पैगाम असांजो जेको तजियो आहे मुख़्तलिफ़ दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों, सिंध में केतिरा ई सिंधी इलेक्ट्रॉनिक तौर प्रिंट मीडिया जा केतिरा ई इदारा मौजूदु आहिनि, पर तंहिं हूंदे बि माण्हुनि जूं इहे शिकायतूं आहिनि उन्हनि जो जेको असुलु आवाज़ु आहे या जेको हक़ीक़ी सच आहे, या त किथे कंहिं इदारे जे सौदे जी नज़र चढ़ी थो वञे या उनखे उते मुनासिबु स्पेस नथो मिले। आख़िर माण्हू चाहिनि छा था, माण्हू कहिड़ी शइ ॾिसणु चाहिनि था, माण्हू कहिड़ी शइ ॿुधणु चाहिनि था, असांजो जो टॉपिक आहे उन ते असीं डिस्कस कंदासीं। असां स्टूडियो में मौजूदु आहे मीज़ान रहमान साहब। मीज़ान साहब, एतिरा इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जा इदारा हूंदे सूंदे बि अॼुकल्ह जेका सोशल मीडिया आहे उन बि वॾी हिकिड़ी हाइप वरिती आहे ऐं हर माण्हू सोशल मीडिया ते मौजूदु आहे, पर तंहिं हूंदे बि माण्हू अहिड़ी कहिड़ी शइ ॾिसणु चाहिनि था, अहिड़ी कहिड़ी शइ ॿुधणु चाहिनि था? असल में बुनियादी तौर ते इहो तमामु लेंदी ऐं पंहिंजो जेको सो तमामु इन ते तवील बहस थियणु खपनि ऐं डिबेट थियणु खपनि त आख़िरकार इन जूं वजूहात छा आहिनि। ऐं बुनियादी तौर ते इहा ॻाल्हि अर्ज़ु करणु चाहींदुसि तव्हां सभिनी जे साम्हूं त सिंध जो जेको सचार इल्मु आहे या सिंध जो जेको सचार दानिश आहे या सिंध जी जेका सचार जेको आहे सो हिकमत आहे, उन्हनि बार बार अहिड़े क़िस्म जा सुवाल पे कया आहिनि। मिसाल तौर ते त जेकॾहिं असां पूरी दुनिया जी आलमी तारीख़ ते नज़र विझूं था ऐं आलमी तारीख़ मां जेके नतीजा निकिरनि था ऐं उन मां जेको असांखे बहितरीनु क़िस्म जो हिकिड़ो शइ मिले थी, उन में बुनियादी तौर ते सुवाल करण जो हिकिड़ो आर्ट आहे। जॾहिं तव्हां सुवाल खे कंहिं मुख़्तलिफ़ एंगल सां पेश करण जी कोशिशि पिया कयो त बुनियादी तौर ते तव्हां जवाबु उहो साॻियो वठणु पिया चाहियो। तंहिंजे करे इन जो जेकॾहिं मिसाल खणूं त जग में छा आहे त तव्हां जग में सर्च कंदो, तव्हांजो माना उन सवाल जे गिर्द सिर्फ़ु जग मुतलिक़ सुवाल आहे त उनजे अंदरि शरबत आहे, पाणी आहे, खीर आहे, उनजे अंदरि छा आहे या जग खाली आहे। तंहिंजे करे सुवाल हिकिड़ो महदूद, माना तव्हां जवाबु छा पिया वठणु चाहियो। इन जे करे सुवाल करण जो जेको आर्ट आहे उहो असांखे न यूनिवर्सिटियुनि में सेखारियो वियो, न उहो असांखे जेको आहे सो कंहिं बि इदारे जे जेको आहे सो चार दीवारी जे अंदरि न सेखारियो वियो। बुनियादी माना हे जेके हेतिरा माण्हू ऐं हेतिरा आलिम अदीब दानिशवर जेके यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी निकिता, माना उन्हनि खे इहो सवाल करण ई न सेखारियो। इहो कहिड़ो क़िस्म जो जवाबु आहे तव्हांजो? त माना यूनिवर्सिटियुनि में सवाल करणु सेखारियो नथो वञे, बाक़ी स्कूलनि में तदरीसी अमल में माना सवाल करणु नथो सेखारियो। आसान ॻाल्हि आहे, इन में को मुंझण जी या फारसी न आहे। सवाल त हिकिड़ो नेचुरली ॾाह पार कंहिंखे हर कंहिंजे माण्हू जे वस जी ॻाल्हि कान्हे कान्हे। जेकर आउं पुछंदुसि त नेचर छा आहे ऐं नेचुरली छा आहे, त इन्हनि ॿिन्ही जो तव्हां सां ऐं असांजो नेचर सां जेको आहे सो लॻ जेको तालुक़ु आहे उहो कहिड़ो आहे, उनजो जवाबु तव्हां वटि कोन हूंदो। इन जवाब ते जेको आहे सो इन जवाब ॾियण जी हिमत मां सम्झां थो त कंहिं में बि कान हूंदी। ऐं नेचर अॼु ॾींहुं ताईं अंडर क्वेश्चन जेके आहिनि शयूं आहिनि, घटि माण्हू नेचर ते लिखियो आहे। तंहिंजे करे इहा ॻाल्हि ईअं कोन हलंदी। असां हीअं चवणु था चाहियूं त जॾहिं तव्हां सुवाल करण जो जेको आर्ट आहे, सुकरात खे छाजी सज़ा मिली, इन जे करे उनखे उहा सज़ा मिली त उन सुवाल करण ते सेखारियो, माण्हुनि खे सोचण ते सेखारियो त एक्चुअल जेके सुवाल आहिनि, जेके रूलिंग क्लास सुवाल करे पई या उन वक़्त जा जेके ज़राए अबलाग हुया, मिसाल तौरु अॼु जी जेका मीडिया आहे या अॼु जेका प्रिंट मीडिया आहे, उहे सुवाल खे अहिड़ी नोयत सां पेश कंदा आहिनि त शयूं उन सुवाल जे आस पास जेको आहे सो गर्दिश कंदियूं रहनि ऐं हक़ीक़ी जेके मसइला जेके माण्हू चाहिनि पिया, जेके माण्हू ॿुधणु चाहिनि पिया, ओसी ताईं उन सुवाल जी जेका आहे उहा वर्थ न हूंदी आहे। तंहिंजे करे बुनियादी तौर ते असांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त सुवाल पंहिंजी नोयत में, पंहिंजे जोहर में सुवाल छा हूंदो आहे। तंहिंजे करे असांखे तव्हांजी नज़र में त हीअ जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, हेतिरनि ॾहाकनि खां सालनि खां आहे, उहे जेके आहिनि से उहे शयूं नथियूं नशर कनि या उहे शयूं प्रिंट नथियूं कनि जेके माण्हू चाहिनि था। इन जूं ॿ वजूहात आहिनि न, ॾिसो इन जूं ॿ वजूहात आहिनि त हिकु त जेको आहे सो ज़राए अबलाग जेको आहे उहो बुनियादी तौर ते हिकु स्टेट जे अंदरि आहे ऐं स्टेट जेका आहे उहा तबक़ाती आहे ऐं तबक़ाती स्टेट जे अंदरि जिते रूलिंग क्लास आहे या जेको सरमायादार आहे उहो बुनियादी तौर ते को आज़ादु सरमायादार आहे कोन को, उहो बि कनेक्टेड आहे आलमी सरमायादार सां। तंहिंजे करे हिकिड़ी वॾो गुंजलक आहे ऐं हिकिड़ो मुंदल सुट आहे जंहिंखे जेको आहे सो खोलण जी
कोशिशि कजे त इहे जेके बि इदारा आहिनि बुनियादी तौर ते ब्लैक इकानमी खे जेको आहे सो सफ़ेद इकानमी करण लाइ जेको आहे सो इहे हलाया पिया वञनि। जेकॾहिं इन्हनि खे माण्हुनि जे हक़ीक़ी इशूज़ सां एतिरो ई को चाह हुयो त आउं सम्झां थो त जेकॾहिं 70s जी तारीख़ में वञिजे या 60s में वञिजे त वॾा वॾा इदारा जेके आहिनि ते बंदि थी विया, उन्हनि ते सेंसरशिप लॻी, या अञा 100 साल पोइ था वञूं त केतिरा वॾा इदारा रहिया जिन्हनि सवालनि खे एक्चुअल पंहिंजे उन जोहर जे अंदरि पेश पे कयो, जिन्हनि पूरी जेको आहे सो स्टेट सां गॾु पूरा जेके बरे आज़मा उन्हनि जे सवालनि सां धुरी पिया वञनि। तंहिंजे करे उन वक़्तु उन्हनि ते मुंहिंजो हिकिड़ो बुनियादी सुवाल इहो आहे, शायदि तव्हां हीअं ताईं न सम्झी सघिया आहियो, त माण्हू छा था ॾिसणु चाहिनि, छा था ॿुधणु चाहिनि, ॾिसो छा था ॾिसणु चाहिनि? इहा ॻाल्हि ॾिसो न त हिकिड़ी वॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त हिकिड़े इन जा ॿ मां जवाबु ॾियणु चाहींदुसि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां पूरी तारीख़ मां इंसान जी मुकमल जेका तारीख़ आहे उन मां अधु हिसे जी जेका इंसानियत आहे, मसलन औरत आहे, उनखे तव्हां कम जे अंदरि जेको आहे सो मुलविसी न कयो, माना उनखे समाजी पैदावार जे अंदरि तव्हां उनखे नतीजतन इंसानियत जो ऐं समाज जो ऐं तहज़ीब जो जेको आहे सो नुक़सानु थियो। इन जो ॿियो हिकिड़ो जवाबु आहे, जीअं हुनखे ॿार कयो तीअं इंसान 70.5 जेके रहनि था उन्हनि 70.5 इंसान चवणु छा था चाहिनि। हिते त 80 माण्हू आहिनि जेके पंहिंजी जेको आहे सो थिंक टैंक ठाहे करे माण्हुनि ते उहे शयूं लागू करण जी कोशिशि कंदा आहिनि जबरन। इन जे करे उहे पंहिंजा जेके आहिनि से मथां खां शयूं लाहे करे हुन जा सिलेबस जे थ्रू ऐं जेके आहिनि से पुराणियूं रीतियूं रस्मूं आहिनि उन्हनि जे थ्रू जेको आहे सो कैप्चर कंदा आहिनि माण्हुनि जे दिमाग़नि खे। इन जे करे फिरी असां वरी साॻी जाइ ते मोटी था अचूं त सवाल करण जो जेको आर्ट आहे इहो असां सां छा पियो थिए, या इहे जेके माण्हू आहिनि उहे छा पिया कनि। उन जे विच में अहिड़नि हालतुनि जे विच में के अहिड़ा वणजारा पैदा थींदा आहिनि या अहिड़ा दानिश्वर पैदा थींदा आहिनि जेके पहिरियां उन्हनि जो कमु हूंदो आहे मसइले खे सही रुख ॾियणु ऐं मसइले खे सही अंदाज़ सां पेश करणु। यानी जीअं तव्हां पिया चओ मसइलन ज़बरदस्त सवाल आहे त माण्हू छा पिया चवणु चाहिनि। आम तौर ते असां जेकर ॾिसूं था जनरलाइज़ जेकर असां ॾिसूं था त वंडरफुल क्वेश्चन आहे ऐं इहो क्वेश्चन बार बार थियणु खपे जेको न पियो थिए कंहिं जाइ ते न पियो थिए। ऐं इन सवाल खे लिखियो वियो त इन इहा ॻाल्हि बिल्कुलु आसान आहे त सवाल करण लाइ तव्हांखे खपे छा पियो। बुनियादी तौर तव्हांखे को कंटेंट खपे पियो, तव्हांखे को मवादु खपे पियो जेको मवादु तव्हां खां ॿाहिरि एग्ज़िस्ट पियो करे। हाणे उहो जेको मवादु आहे तव्हांखे वणे थो या नथो वणे, जेकर उहो मवादु तव्हांजे हक़ में थिए पियो त उन मवाद में अञा कहिड़ी जेको सो इस्लाह थियणु खपे। तंहिंजे करे सवाल करणु ऐं कंटेंट खां पहिरियों बि के शयूं थियनि थियूं। मिसाल तौरु असांखे रहाइश लाइ घरु खपे, असांखे मानी खपे, असांखे बावकार जेको सो ज़िंदगी इहा न पई मिले। तंहिंजे करे बुनियादी क्वेश्चन इहो आहे त बाबा इहा मीडिया जो इहो कमु त कोन्हे को तव्हांजे घर वठी अचनि तव्हांखे पास लाइ ज़िंदगी जो। मीडिया जो कमु आहे बाबा उहा शइ प्रोड्यूस करणु, उहा शइ पेश करणु, उहा शइ ॾेखारणु जेका आहे। मुंहिंजे सवाल जो मक़सदु इहो आहे त माण्हू मीडिया ते छा था ॾिसण ऐं ॿुधणु चाहिनि। आउं सवाल एतिरो करणु चाहियां, वरी मूंखे इहो जेको आहे सो हिन ॻाल्हि ते थोरो खिल पई अचे त अवां था चओ त इहो मीडिया जो कमु न आहे। ऐं इन सां एग्री आहियां त इहो मीडिया जो कमु न आहे, पर छा इहो मीडिया जो इहो कमु आहे त तव्हां प्रेस क्लब ठाहे 5-5 लख रुपया जेको आहे सो चूंडियल नुमाइंदे खां वठो ऐं तव्हां उनजे ख़िलाफ़ु ख़बर न लाइ छा मीडिया जो इहो कमु आहे। ऐं छा मीडिया जो इहो कमु आहे त हिकिड़े पासे हिकिड़ी तकरीर पई थिए ऐं उन तकरीर खे ॿिए रुख सां ॾेखारे पियो, छा मीडिया जो इहो कमु आहे। छा मीडिया जो इहो कमु आहे त हिकिड़ी जेको आहे सो दुकानदारीअ मां ॿी दुकानदारी तव्हां ठाहियो, हिकिड़े चैनल में ॿियो चैनल ठाहियो ऐं हेठि जेके उन जे अंदरि इदारे में कमु कनि पिया उन्हनि खे एक्सप्लॉइट करे तव्हां जेको आहे सो मिल्कियत या ढेर पाण मीडिया खे त तव्हां जहिड़नि माण्हुनि मथे ते मीडिया खे त तव्हां जहिड़नि माण्हुनि मथे ते चाहियो आहे न। जेकॾहिं मीडिया अहिड़ो कमु करे तव्हां छो था ॾिसो, उन मीडिया जो बाइकाट कयो। जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि जेका अख़बार माना जेका अख़बार माण्हुनि जी इस्लाह नथी करे, माण्हुनि जे मसइलनि खे उजागर नथी करे, जेके तव्हां एलिगेशन आणो पिया त उहे 5 लख रुपया वठी करे उहे ख़बर खे दॿाइनि था, त बाबा तव्हां उहा अख़बार पढ़ो छो था, उन अख़बार बाइकाट कयो। तव्हां वटि गिवन कंडीशन तव्हां उहो चैनल ॾिसो छो था, बाइकाट कयो। पोइ एपिसोड में हिकिड़ी ॻाल्हि कई त ट्रंप खां हिकिड़ो जेको सवाल थो करे, उहो उनखे 4 सहाफ़ियुनि सां गॾु जेको सो जेल करे थो छॾे। 8 ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि आहे त आउं चयो थो त आलमी मीडिया जी आज़ादी ते, आलमी सहाफ़त जी आज़ादी ते जेका कदगन लॻी या उनखे जेको आहे सो अमेरिका जी स्टेट जे अंदरि कैद कयो वियो उन सहाफ़त खे, उहो किथे माना हे सभु नंगा थी हिकिड़ी जाइ ते जेको आहे सो एक्सपोज थी बीह रहिया त हे मीडिया असांजी आहे। तव्हां जुरत कीअं था कयो या तव्हांजी जुरत कीअं थी जो तव्हां असांखां सवाल था कयो, छो त इहा मीडिया असांजी ज़रख़री जेको आहे सो ग़ुलाम आहे, इहा असांजी दलाल आहे। जीअं असां हिनखे चवंदासीं तीअं कंदा। मिसाल तौरु का पुराणी तारीख़ न आहे, असां तव्हांखे जेको आहे सो जियो जो मिसाल था ॾियूं, ARY जो मिसाल था। इन्हनि जे विच में जेॾीमहिल कंफ्लिक्ट थियो त हिकिड़े पासे उलमा कराम वेठा जेके चवनि था त जियो ॾिसणु जेको आहे सो हराम आहे, उनखे जेको आहे सो एड ॾियणु जेको आहे सो उहो हराम आहे। ऐं ARY ते जेके उलमा वेठा उहे चवनि था त जियो हीअं आहे, जियो फलाणा आहे, जियो
इहो ॾिमकाइण हिक ॿिए ते उहे साॻा त बुनियादी तौर ते उहो अहम सुवाल जेको पेश थियणु खपंदो उहो इहो त बाबा तव्हां ॿई बुनियादी तौर ते जे पंहिंजे मफ़ाद जी जंग वेठा वठो, तव्हां पंहिंजे इदारे जी बका जी जंग वेठा वठो, सिर्फ़ु पंहिंजे इदारे जी बका जी जंग न, बुनियादी तौर ते तव्हां छो त उन इदारे मां तव्हांजे घर जा चूल्हा जेको आहे सो मानी थी अचे, तव्हांजे बचड़नि जी मानी थी अचे, तंहिंजे करे तव्हां उन सां कनेक्टेड आहियो, इन जे करे तव्हां पंहिंजी बका जी जंग था करो, यानी त जीअं सर्वाइवल ऑफ एग्ज़िस्टेंस जी जंग आहे, यानी ज़िंदगीअ जी बका जी जंग आहे, ऐं वरी उन सां गॾोगॾु मूंखे हिकिड़ी शइ सम्झ में नथी अचे त जॾहिं माण्हू ॿ रुपए जी शइ वठंदा आहिनि त 100 दफ़ा हेॾां होॾां ॾिसंदा अथसि, जॾहिं हू सम्झे थी त या मीडिया या इहे सभु शइ हुनजे ख़िलाफ़ आहे त हुनजो बाइकाट छो नथा कनि, छो नथा कनि जन, माना तव्हांजे चवण जो मक़सदु इहा आहे हीअ जेका तव्हांजी नज़र में हीअ जेका मीडिया आहे इहा पेड वर्क आहे, पेड मीडिया आहे, माना तव्हां सम्झो था त पेड मीडिया आहे। न पेड मीडिया छा, केरु तव्हां न ॿुधो आहे त प्रेस क्लब ते वञी तव्हांखे केतिरी जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस लाइ तव्हांखे पैसा ॾियणा था पवनि, हर इदारे जी हिकिड़े पंहिंजा रूल्स हूंदा आहिनि, उनजा रेगुलेशन हूंदा आहिनि, उनजी रिक्वायरमेंट हूंदियूं आहिनि, जेकर उनजी ऑर्डिनरी फीस आहे त उनमें तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी आहे, जनाब उनमें तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी आहे, यही ॻाल्हि पियो कयां त तव्हांजो फीस वठणु हिकिड़ो लॉ आहे, तव्हांजो उन लॉ जो आम अवाम जी ॻाल्हि पुॼाइण सां को तालुक जुड़े ई कोन थो, इहा ॻाल्हि करणु पियो चाहियां, तंहिंजे करे अहिड़े लॉ खे असां छा कंदासीं जेको हिकिड़े लॉ ते हिकिड़ो आहे, ॿिए लॉ यकसर मुख़्तलिफ़ आहे, हिकिड़ो लॉ जेको हिकिड़े खे पे पियो करे ॿिए खां खसे पियो, हिकिड़ो इहो कहिड़ो लॉ आहे जेको हिकिड़े खे अमीर पियो बणाए ॿियनि खे जेको आहे मिल्कियत खां अलॻि पियो रखे, तंहिंजे करे ॻाल्हि इहा वाज़े तौर ते पई आहे त सवाल खे सही अंदाज़ सां पेश करण जो जेको आर्ट आहे उनखे सेखारे, ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि त तव्हांखे डिग्री मिली, माना डिग्री ते इहो तव्हांजो इन डिग्री जे अंदरि तव्हां केरु कयो त तव्हां इन डिग्री खां ॿाहिरि मतिलबु इंजीनियर तव्हां ॿियो कमु नथा करे सघो, तंहिंजे करे स्टेट हुजे ऐं स्टेट जे अंदरि जेके इदारा आहिनि उहे तव्हांखे डिग्रियुनि जे अंदरि बि केरु था कनि, हे जेके असांजा नौजवान जेके इहे सम्झनि था त असां पढ़ियल आहियूं, असां हीअं आहियूं, असांखे वॾा 30 मार्क खान आहियूं, असां हीअं करे विझंदा हीअं करे विझंदासीं, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, इहा ख़ुशफ़हमी आहे, असां डिग्रियुनि जे अंदरि केॾो इन खां ॿाहिरि को कमु नथा करे सघूं, ऐं मज़ेदार ॻाल्हि उन डिपार्टमेंट जे अंदरि कमु मिलंदो त उते बि का आज़ादाना मौक़ुफ़ असां रखे न सघंदासीं, इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कई वञे त सिंध जो जेको सचार इल्मु आहे, सिंध जो जेको सचार ॾाह पई दानिश ऐं हिकमत आहे, जेके दावेदार आहिनि या जिन्हनि घणो कुझु लिखियो आहे, तव्हां ॾिसो न बुनियादी लेट मी फिनिश, त तव्हां ॾिसो त उन्हनि जूं राइटिंगूं ॾिसो, तव्हां उन्हनि जी तकरीरूं ॾिसो, तव्हां उन्हनि जा दलील ॾिसो, तव्हां उन्हनि जी इंटरप्रिटेशन ॾिसो, त उन्हनि जी इंटरप्रिटेशन ऐं दलीलनि मां आम अवाम लाइ जेको सुवाल आम अवाम करणु पई चाहे, आम अवाम ॿुधणु पई चाहे, आम अवाम जंहिंजो ख्वाबु पई ॾिसे त काश इहा ॻाल्हि मतिलबु गूंगे ख्वाबु ॾिठो, हाणे गूंगो साईं ॻाल्हाए कीअं, तंहिंजे करे तव्हां आज़ादु थी वियो उन गूंगे वीचार ॾे अलाह, त उन ख्वाबु ॾिठो हाणे ॿुधाए कंहिंखे एक्सपोज़ कीअं करे, छो त हुन वटि ज़बान कान्हे, तंहिंजे करे तव्हां ज़बान हिननि माण्हुनि खां फुरे छॾी आहे। मुंहिंजे चवण जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त मक़सदु उहा शइ मीडिया न पई ॾेखारे, न पई छापे जेको अवाम ॿुधण ऐं ॾिसणु चाहे थो, तव्हांजो मक़सदु चवण जो इहो आहे। आसान ॻाल्हि आहे त इहे सभु बुनियादी तौर ते दुकान आहिनि ऐं दुकान जो मतिलबु हूंदो आहे प्रॉफिटेबिलिटी ऐं पंहिंजे मुनाफ़े लाइ कुझु बि करणु, केतिरी हद ताईं इम्तिहान ताईं हलियो वञे, तंहिंजे करे इहा ॻाल्हि तइ थी वञणु खपे त जेको आहे सो अॼु जी जेका मीडिया आहे या अॼु जो जेको आहे सो सहाफ़त आहे, इन्हनि सभिनी जो महवर मतिलबु पंहिंजे ज़िंदगियुनि जो बचाव ऐं पंहिंजे शोहरत जाली जेको तक़दुस आहे हिननि जो उन्हनि खे वधाइण जी हिकिड़ी जिस्तजू ऐं तंगो धो आहे, बाक़ी इन जे विच में तव्हां इन शइ खे जेॾी महिल ॻंढियो था त पोइ शयूं तमामु मिक्स थी थियूं। न पोइ माण्हू छा कनि, माण्हू जेकर उनजे तव्हां चओ था त मीडिया उहा शइ नथी ॾेखारे, जॾहिं त मीडिया खे प्रिंट मीडिया खे उन्हनि खे बिज़नेस ई माण्हुनि जी व्यूअरशिप ते मिलंदो आहे, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जेका माण्हुनि जे उहा ॻाल्हि नथी ॾेखारी वञे त उहे उनजी एॾी व्यूअरशिप अचे कीअं थी, पोइ माण्हू एॾा वांदा आहिनि जो उहा शइ छो था ॾिसनि, तव्हां न वञो होटलुनि ते ॾिसो फिल्मूं ज़बरदस्त फिल्मूं वेठा था ॾिसनि, हर जेका न्यूज़ जो बुलेटिन ईंदो हुते न्यूज़ वेठा था ॾिसनि, तव्हां हिकु हिकिड़े जी रेटिंग खोले ॾिसो, यूट्यूब ते वञी रेटिंग खोले ॾिसो त हिकु हिकिड़े चैनल ते लखे माण्हू उन्हनि खे ॾिसण वेठा था, तव्हां चओ मीडिया माण्हुनि जी ॻाल्हि कान थी करे, इहा ॻाल्हि घटि वधि मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे। यार ॾिसो न मुंहिंजी रमान साहब त आसान ॻाल्हि आहे त जेकर बुनियाद असां हिन स्टूडियो में वेठा आहियूं, जेकर 5 मिंटनि लाइ जेको जिथे वेठो आहे असांखे ॾिसे थो,
जेकर असां उनखे बि इहो सुवाल कयूं ऐं तव्हां खां मां सुवाल थो कयां त हिन स्टूडियो जे अंदरि मां तव्हांखे चवां त हीअ पूरी कुल काइनात आहे, हिन में तव्हां आज़ादु आहियो त कुझु बि कयो। तंहिंजे करे हुननि वीचारनि सां बि इहो ॾिठो आहे त हुननि खे अहिड़ा हालात ॾेई कंडीशन ॾेई चयो अथनि त हाणे जेकर तव्हां होटल ते वियो था तॾहिं तव्हांजी मर्ज़ी, जेकर तव्हां हेॾे वियो था तॾहिं तव्हांजी मर्ज़ी। हुननि लाइ हालात अहिड़ा ठाहिया विया आहिनि, तंहिंजे करे सुवाल इहो आहे त हो पंहिंजे उन्हनि गिवन कंडीशन जे अंदरि ऐं उन्हनि सर्कमस्टांसिस जे अंदरि हो वीचारा क़ैद आहिनि इन ॻाल्हि में। तंहिंजे करे ऐं क़ैद जो सबबु छा आहे, इन सबब ते ॻाल्हाइण खे हिन मीडिया जो सभिनी खां वधीक जेकर वाहियाताना जेको हिकिड़ो किरदारु आहे उनजो मतिलबु हे आहे त हिननि सभु सदाईं जेके हुकूमतुनि इशू जेके आहिनि से हिननि खे ॿुधाया आहिनि उन्हनि इशूज़ ते हलिया आहिनि। असांजा सियासतदान बि सबबु ते कंहिं ॻाल्हायो कोन्हे। अबा जेकर PIA जी निजकारी थिए पई त अबा PIA जेकर न पियो कमाए सबबु कहिड़ो, इन सबबु ते हुननि कोन ॻाल्हायो। हबीब बैंक हिननि जेको प्राइवेट कयो, अलाए केतिरा जेके आहिनि मज़दूर वीचारा उन्हनि जूं पेंशनूं उन्हनि जा हर शइ रखी वई त सबबु अबा छो न पियो कमाए। सबबु हुनजो हुयो न त पैसा कोन पिया अचनि, हू पैसा केॾा भरे सघनि, कमाए कोन पियो न, माण्हू हुन में कोन पिया चढ़नि ऐं हुनखे इदारो खसारे में पियो वञे। प्राइवेट थिए थो त पोइ हो कमाइण शुरू थो करे उनजा सबबु वाज़े कबा आहिनि त बाबा हे पाण हीअं पिया कयूं। जेकर सबबु खऊं इन जे करे इहा ॻाल्हि आहे त माण्हूअ खे पढ़णु खपे ऐं माण्हू असांजा जेके साथ आहिनि ऐं जेका असांजी मीडिया आहे ऐं मीडिया ते जेके इहे पेड सर्वेंट इहे जेके विहारे वेठा आहिनि इहे वॾा ख़ौफ़नाक आहिनि। इहे एतिरो त शयुनि खे वल्गर करे पेश था कनि, एतिरो त लिकाए करे पेश था कनि ऐं सवाल जे अंदाज़ में हो पेश था कनि उन सवाल जो आम अवाम सां दूर दूर ताईं को तालुक़ ऐं को रिलेशन जुड़े ई कोन थो। अवाम वीचारी उन्हनि कंडीशन जे अंदरि केॾीमहिल होॾे पई भटका खाए, केॾीमहिल होॾे पई भटका खाए, केॾीमहिल होॾे पई भटका खाए। पर यादि रखिजो त जेॾीमहिल बि ख़ल्क़े ख़ुदा उथंदी आहे त वॾे में वॾो जाबिर मुतकबर जेको हूंदो आहे या वॾे खां वॾा जेके दानिश्वर हूंदा आहिनि उहे वही वेंदा आहिनि। जे ट्राटिस्की करे चयो त इनकलाब हूंदो आहे उहो वॾनि ख़ल्क़े ख़ुदा त सदियुनि खां पोइ उथंदी आहे, पोइ ख़बर न आहे उन सदी में असां हुजूं अलाए न हुजूं, बिल्कुलु असां हुजूं तेसिताईं ख़ल्क़ सुठी पई हुजे। इंसान जे रोशन मुस्तक़बिल ते असांजो कामिल यकीन आहे, इंसान उथंदो ऐं हिन जेको आहे सो। मुंहिंजो आख़िरी सवाल त हाणे अहिड़ी कंडीशन में माण्हू काॾे वञनि, छा कनि, माण्हू छा कनि? आस्ते आस्ते मोबिलाइज़ेशन थिए पई। तव्हां ॾिसो त कोरोना जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयुनि खे एक्सपोज़ करे छॾियो ऐं जेको आहे सो मौजूदा जेके हे हालात हलनि पिया ऐं तव्हांखे चवां थो ऐं जेके बि असांखे ॿुधनि था तव्हां ऐं उन्हनि लाइ बि इहा ॻाल्हि रखां थो त हिन वक़्तु एतिरी तेज़ रफ़्तार तरक़ी जेको आहे सो तब्दीलियुनि जे अहद जे अंदरि असां क़दम रखियो आहे, अहिड़े वक़्त जे अंदरि असां क़दम रखियो आहे जंहिंमें 1923 जो जेको मुआइदो सऊदी अरब वारो उहो पूरो पियो थिए ऐं कैपिटलिज़म जो कोलेप्स पियो करे, आस्ते आस्ते क़ुवत ख़रीद जेको आहे सो ख़तमु पई थिए, अनएम्प्लॉयमेंट वधे पई ऐं जेका बि आहे हिन पूरे बरे आज़म त छा पूरी दुनिया खे झंझोड़े छॾियो आहे। हे जेको कोरोना जो जेको क्राइसिस हो इन पूरे कैपिटलिज़म जे बुनियादनि ऐं सुतूननि खे हिलाए छॾियो आहे। तंहिंजे करे असां ईंदड़ वक़्तनि में महीने जे अंदरि 1.5 महीने जे अंदरि हर ॾींहुं जेको हूंदो उहो तेज़ तरीन तब्दीलियुनि जो जेको आहे सो असांखे अक्कासी ॾेई रहियो आहे। तंहिंजे करे ईंदड़ जेको वक़्तु आहे उन में उहे तहरीकुनि जो दौरु आहे, उन में जेको आहे सो बग़ावतुनि जो दौरु आहे, उहो उन जी कुख मां जेको आहे सो इनकलाबनि जो दौरु जेको आहे सो नमूदार थींदो। ऐं वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। दोस्तो हीउ प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में पंहिंजी राय ॾेई पंहिंजी राय खां आगाह कंदा ऐं कहिड़नि कहिड़नि इशूज़ ते असांखे माना डिस्कस करणु घुरिजे, उन ते तजुर्बो करणु घुरिजे, उन ते पंहिंजी राय खां आगाह कंदा। महिरबानी करे जिन्हनि दोस्तनि असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो उहे हिन चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं हिन वीडियो खे लाइक करे शेयर कनि त जीअं हीउ वीडियो ॿियनि दोस्तनि ताईं पहुची सघे। असांखे कहिड़ा प्रोग्राम करणु घुरिजनि ऐं कहिड़नि मौज़ूअनि ते करणु घुरिजनि, इन जे हवाले सां तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। वरी कंहिं ॿिए इशू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर ॾींदासीं। तेसिताईं लाइ अला भाई।